हिंगोरजा मामा के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोरजा सेठारजा पुलिस थाने जे हद में क़तल थियल मक़तूलो रतल मंगनेजो जा कातिल गिरफ़्तार थी न सघिया। वारसन पारां प्रेस कॉन्फ्रेंस। सेठारजा थाने जे हद ॻोठ नसीर मंगनेजो में 5 महीना अॻु 23/6/2023 ते रात जो बेदर्दीअ सां क़तल थी वियल महमद रतल मंगनेजो जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। मक़तूल जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मक़तूल जे वारसन पाक सिंध प्रेस क्लब हिंगोरजा पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहियो आहे त असां केतिरा ई भेरा एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं आहिनि, मगर पोइ असांजो को बि तदारुको नथो थिए। सेठारजा पुलिस जवाबदार खां ॻरी रिश्वत वठी उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे। हिन वक़्तु जवाबदार आज़ाद आहिनि ऐं हू असांखे मोतमारो धमकियूं ॾियनि था ऐं असांखे चवनि था त केस तां हथु खणो, न त तव्हांखे बि ईअं ई क़तल कराए छॾींदासूं जीअं तव्हांजे भाउ रतल जो क़तल करायोसीं। हुन मौक़े ते मक़तूल जे भाउ फौजी मोहम्मद ख़ान ऐं मक़तूल जो वॾो पुटु शहबान अली मंगनेजो चयो त 5 महीना अॻु मक़तूल रतल मंगनेजो जा हथ पेर ॿधी क़तल करे लाश मशीअ जे तलाउ में फिटोकियो वियो ऐं बाद में जवाबदारनि जी सुञाणप कईसीं। जवाबदार एजाज़ वलद मंज़ूर हुसैन मंगनेजो, रियाज़ वलद ॾिनल मंगनेजो, अब्दुल हलीम वलद साजन मंगनेजो, नासिर वलद महमद कंबू तौर कयासीं। सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयूं था त मक़तूल जा कातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। तक़रीबन जेको तव्हांजे भाउ जो क़तल थियो उनखे 5 महीना थी विया आहिनि। हिन महिल ताईं उनजा कातिल तव्हां उहे लथा या सुञाता या को FIR जो कराई आहे, उन्हनि को पुलिस वारा केस भराई कई आहे या न? असां वारे कम ते मां जेको आहे भाउनारे मोहम्मद ख़ान जो अरेस्ट कयां या SSP कयां, मुंहिंजे भाउ खे क़तल खे तकरीबन 6 महीने जी 23 तारीख़ शमशेर जे क़तल ज़ादो थियो ऐं